बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोमिन बुलो साहब की किताब हैदराबाद रिविजिटेड तमाम शानदार तस्वीरों हैदराबाद जी नायाब तारीख़ी इमारतुनि जो विथ डिटेल जेको मोमिन साहब तमाम वॾी हिकिड़ी महिनत सां घिटी गलीअ में घुमी फिरी इन बिल्डिंगुनि जा फ़ोटो वरिता ऐं तमामु शानदार माशाल्लाह शानदार किताब वजूद में आंदो। मोमिन बुलो खे लख लख सलाम, लख लख मरहूम मोमिन बुलो असांजो प्यारो दोस्त जंहिंखे मूं हिन यूट्यूब ते रखण जे लाइ तरतीब ॾिनो आहे। इंशाअल्लाह मां दोस्तनि खे पसंदि ईंदो। हुसैन सोलंकी हमेशह तव्हांखे सुठी सुठी वीडियो इंशाअल्लाह ॾेखारींदो रहींदुसि। हैदराबाद जूं उहे बिल्डिंगूं आहिनि जेके कुझु त अहिड़ियुनि गलियुनि में आहिनि जेके कंहिं माण्हू खे मिलनि बि नथियूं ऐं कुझु जेके आहिनि से आम रोडनि ते ऐं इन्हनि में दिलचस्प तौर जूं सभु बिल्डिंगूं आहिनि जेके अक्सर असांजे दीवान दोस्तनि जूं आहिनि। इंशाअल्लाह दीवान असांजा जिथे बि दुबई में सऊदी अरब इंडिया में जिथे बि चाहे पंहिंजी बिल्डिंगुनि जा फ़ोटो ॾिसी ऐं ज़रूरु विज़िट कंदा आहिनि। तमामु शानदार तस्वीरूं आहिनि तफ़सील सां दफ़ा रुगो हिननि में हैदराबाद जूं सिनेमाऊं न अची सघियूं आहिनि छो जो मिसमार थी वियो तक़रीबन सभु। बाक़ी जेके हींअर मौजूदु बिल्डिंगूं आहिनि तक़रीबन सभु